जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां कराची ऐं सिंधु बचायो रैली मेहराण होटल खां कराची प्रेस क्लब ताईं कढी पई वञे। असां हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां अॼोकी रैली सिंधु दरिया ते डैम अॾे कब्ज़ो करण वारनि साज़िशनि जे ख़िलाफ़ु आहे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारनि साज़िशनि जे ख़िलाफ़ु आहे। सिंध जे ॿेटनि ते नवां शहर अॾण वारनि कोशिशनि जे ख़िलाफ़ु आहे। असां चवंदासीं भंडार ॿेट ते नओं शहर अॾण जी माना त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टी चए थी त सिंध जे वसीलनि ते, सिंध जे शहरनि ते, सिंध जे ॿेटनि ते सिंध जे माण्हुनि जो, सिंधी क़ौम जो जेको हक़ आहे उते धारियुनि खे आबाद करण वारो अमल कंहिं बि तौर ते क़बूल न कयो वियो। सिंध में धारी आबादकारी, पठान रिफ्यूजीज़ वग़ैरह ऐं सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले थियण ऐं ॿियो जीअं त हीउ सूबो मुल्क जो हिसो आहे ऐं हिन उनखे टोड़ण जूं ख़बरूं हलनि थियूं, यानी उन मुल्क खे टोड़ण जूं ख़बरूं ऐं उन ते वफ़ाक़ जो ख़ामोश रहणु लॻे थो त इन साज़िश में शरीक आहिनि। सो असां उनजे ख़िलाफ़ त सिंध जे हिकु इंच ते बि निबाह न थींदो। दरिया ते धाड़ा, सिंधु दरिया ते धाड़ा जेके डैम ठाहे पिया वञनि, सिंध जे वसीलनि जी लुटमार, सिंधी माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं ऐं हिते कराची में जेका सिंधियुनि सां हालत आहे उनजे ख़िलाफ़ ई प्रोटेस्ट आहे। मां सम्झां थी हर सिंधी माण्हू जो आवाज़ु आहे त सिंध में न असां कॾहिं कालाबाग डैम या को डैम क़बूल कयो आहे, न जेको आहे अहिड़े क़िस्म जूं जेके ठाहियूं वयूं आहिनि हाणे कमेटियूं ऐं उन सां सिंध जा ॿेट खपाया विया आहिनि, इहे कॾहिं क़बूल कंदा। सो ही जेका रैली निकिती आहे सिंध जूं नियाणियूं, सिंध जा ॿाहिरि, मां उन्हनि खे सल्यूट पेश कया। वफ़ाक़ जेको आहे ॿेटनि ते कब्ज़े जी कोशिशि कया ऐं बग़ैर सिंध गवर्नमेंट जी NOC जे उन ते हू कमु करणु शुरू कनि था। असां सम्झूं था त हीउ वफ़ाक़ जो ॾाढ आहे ऐं सिंध जो माण्हू इहो ॾाढ कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदो। अॼु ही जंहिं पार्टी रैली कढी आहे उन्हनि खे असां जस ॾियूं था। यकीनन असांजी पार्टी या जेके बि कॉम्परस, जेके साञावत आहिनि, जेके अदीब असांजा लेखक आहिनि, यकीनन उहे सिंध जे हवाले सां इंतिहाई हिसास आहिनि। इन करे वफ़ाक़ खे असां इहा घुर कंदासीं त हीउ वफ़ाक़ जेको ॾाढ करे थो, जेको सिंध खे कानून नहीं सम्झे थो, जेको सिंध ते हुनजी कब्ज़े जी प्लान निका उहा फौरी तौर तुर्क करे, न त इन जा नतीजा तमामु ख़राबु निकिरंदा। जेके कब्ज़ा करणु चाहिनि था सिंध जे दरियाहनि ते, सिंध जे वसीलनि ते, सिंध जे समुंड ते, सिंध जे नौकरनि ते, सिंध जे गैस ते, सिंध जे पेट्रोल ते, सिंध जे नौकरनि ते, सिंध जे शहरनि ते, सिंध जे तालीम ते, हीअ गॾियल जिदोजहद आहे त इहा क़ौम जा असां फर्ज़ंद आहियूं, क़ौम जा हलाली पुट आहियूं। जेकॾहिं असीं न उथंदासीं त केरु उथंदो। कराची जेका आहे उहा सिंध जो गादी जो शहर आहे, उनखे जेका अलॻि करण जी साज़िश कई पई वञे, उनजे ख़िलाफ़ जेका रैली आहे त जेको सिंध जो जेका दिलि आहे कराची, उनखे अलॻि करण जी जेका साज़िश आहे उनखे असां सिंधी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं ऐं असां सिंधी मुतहद आहियूं। अगरि केर बि उन ख़िलाफ़ का बि साज़िश कंदो त असां सभु सिंधी उन ते मुतहद थींदासीं। एहतियात में शरीक अॻवाननि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त सिंध जे वसीलनि ऐं पाणीअ ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करणु न ॾींदासीं। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।